ऐं हाणे असांजा जेके नवां शागिर्द ईंदा उहे हिन अंग्रेज़ी में नज़्म है त ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ऐं उन खां पोइ जेका सिट आहे हाउ आई वंडर वॉट यू आर। तव्हांखे हिननि ॿारनि खे ॿुधी चवणो पवंदो त हाउ आई वंडर वॉट यू आर। नंढड़ा मिठड़ा घोड़ा ओरिया खां वठी वाड़े तारा गोल तारा रोशन तारा चिलके वारा सांझी टाणे उभरो था उब सॼे में पकड़ो था। राहत इंतखाब जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं बिटाई सरकार जे सुर सारंग मां सारंग सार लहेज अलह अलह गुंजन जी पाणी पूज पटन ते अर्ज़ान करेज वतन वसाएज त संघारन सुख थिए। असांजा जजिस हज़रात जिन खे आऊं इतला थो ॾियां त ही ॿारड़ा असांजे कॉम्पिटिशन में शामिल हुआ। जावेद सोज़हालाई अदी मारवी ऐवान अदी फरीदा सिंधु नवाज़ ऐं कादिर बख्श मिठू ही सभु असांजे जजिस में ख़ासि महिमाननि में शुमार। ऐं हिन वक़्तु डॉक्टर एने बलोच मॉडल स्कूल हैदराबाद जो ॿार आहे रेहान। ऐं खेसि गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं हिन कॉम्पिटिशन में म्यूज़िक कॉम्पिटिशन में पाण परफॉर्म कनि। ॿियनि स्कूलनि जा ॿारड़ा जेके आया आहिनि कॉम्पिटिशन जे लाइ उन्हनि जो स्कूल जे टीचर खे आउं गुज़ारिश कंदुसि त पंहिंजो नालो ऐं स्कूल जो नालो असां वटि अची दर्ज कराइनि। 5 ॿारड़ा घटि में घटि हिन कॉम्पिटिशन में शरीक थींदा। आउं गुज़ारिश कंदुसि रेहान अची वियो असांजो नंढड़ो ऐं ॿिया जेके ॿारड़ा इन परफॉर्मेंस में कॉम्पिटिशन में पंहिंजो हिसो वठंदा उहे पंहिंजो महिरबानी करे नालो लिखाए वञनि स्टेज ते जल्द अज़ जल्द। हिन वक़्तु अवां सभिनी जे खोड़ सारियुनि ताड़ियुनि में रेहान मॉडल स्कूल डॉक्टर बिरसा बलोच।
आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ए खाक की शान बढ़ाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ए खाक की शान बढ़ाइण वारा सिंधी। शाह सचल सामीअ जे बरसे वारा, शाह सचल सामीअ जे बरसे वारा, नस नस में वहन जिनजे सिंधु धारा, नस नस में वहन जिनजे सिंधु धारा, हे रहन मलेर में माणोड़ा, ही झर जंग में जांगीरा, ही झर जंग में जांगीरा, बस बस भर बस्ती बाग बनाइण वारा सिंधी, भर बस्ती बाग बनाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ए खाक के सोन बढ़ाइण वारा सिंधी। शाह सचल सामीअ जे बरसे वारा, नस नस में वहन जिनजे सिंधु धारा, हीरन मलीर में माणोड़ा, हीर जंग में जांगीरा, भर बस्ती बाग बनाइण वारा सिंधी, भर बस्ती बाग बनाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ए खाक के सोन बढ़ाइण वारा सिंधी, वांधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जलाइण वारा सिंधी, ये असांजे सिंध जे अज़ीम शाइर मोती प्रकाश, जेको सिंधी ॿोलीअ जो वॾो माहिर कला प्रकाश, हुनजी घरवारी सिंध जे दड़े सां तालुक़ु रखंदड़, ऐं बाद में हुनजी रख हिंदुस्तान जे गंगा जमुना में हमेशह जे लाइ सुपुर्द ख़ाक थी। ऐं मुज़म्मिल इंढड़ रेहान खां पोइ गुज़ारिश कंदुसि मुज़म्मिल इंढड़ खे त पाण अचनि ऐं परफॉर्म कनि। असांजो नंढड़ो प्यारो ॿारड़ो सिंधी टोपी अजरक सामा जे साम्हूं अचे थो। ही इंडस फाउंडेशन स्कूल जाम शोरे जो शागिर्द, ऐं सभिनी जूं ताड़ियूं असांजे नंढड़े प्यारे जे लाइ। मुज़म्मिल इंढड़। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मता छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी
मां सूंहं तुंहिंजीअ मथां छा लिखी छा लिखां। इसाक तुंहिंजे जो ख़ूबसूरत गीत असांजो नंढड़ो मुज़म्मिल लिंडड़ ही असांजो मुक़ाबिलो असांजे टिनि ॿारनि में हुयो, राहत ऐं इंतख़ाब, उनखां पोइ रेहान ऐं मुज़म्मिल। ऐं जजिस खे चवंदुसि त हू हिन जे मुक़ाबले जो फस्ट जेको कंहिंखे ॾियणु चाहिनि त आउं तेसि ताईं गुज़ारिश कंदुसि एॾे ख़ूबसूरत शाइर जावेद सोज़ हालाई साहिब खे त ॿ लफ़्ज़ तव्हां सां मुहबत जा ॻाल्हाईंदा। ही जेको मेड़ो ॿारनि जो मतो आहे जंहिंमें ही सभई बादशाह हिते गॾु थिया आहिनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां। असांजे शेख साहिब ही मेलो मतायो आहे त मोहबती मेड़े को ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तहीं जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। सोज़ हालाई साहिबु जेको अज़ीम शाइर असांजे सिंध जो, उनजो फर्ज़ंद जावेद सोज़ हालाई जेको ख़ुदि बि अहिड़नि मेड़ाकनि जो सरवाण रहियो आहे। ऐं मां आरो जावेद सोज़ हालाई महिरबानी साईं नसीर साहब। ऐं सभ खां पहिरीं त फाउंडेशन जे रूए रवां साईं कोहिस्तानी साहब खे मुबारकबाद त सिंध में हिन क़िस्म जा ॿारनि खे होशियारु करण जा, मुतहरिक करण जा मौक़ा मिलिया आहिनि। या इंतहाई ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त हिकिड़ो त NGO वारा कनि था, पर साईं जंहिं अंदाज़ सां कमु करे थो, आउं सम्झां थो साईं जे लाइ पाण खे क्लैपिंग करणी पवंदी त हीअ मेड़ा का हर दफ़े मल्हाया वञनि था बग़ैर कंहिं लालच जे, बग़ैर कंहिं लोभ जे। अॼु कोई प्रोग्राम ख़ासि तौर ते हीउ जेको म्यूज़िक वारो सेक्शन हो, थोरनि ॿारनि परफॉर्म कयो, पर असांजे सभिनी जजिस जे राय सां जेके मार्क्स मिलियूं आहिनि उन्हनि में जेको राहत इंतिख़ाब जंहिं मल्हार ॻायो हुयो ऐं शाह साहिब जे सुर मां 7 मार्कुनि सां उन्हनि पहिरीं पोज़ीशन हासिलु कई आहे। ऐं उनखां अलावा रेहान उन्हनि 2nd पोज़ीशन हासिलु कई ऐं 3rd पोज़ीशन मुज़म्मिल इंडस फाउंडेशन जामशोर जे स्कूल। त हिननि ॿारनि जे लाइ भरपूर ताड़ियूं। ही सुभाणे जा नवां फ़नकार थी सघनि था ऐं सिंध में नए क़िस्म जी म्यूज़िक खे या मौसीक़ीअ खे जनमु ॾेई सघनि था। महिरबानी।